अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मलाह। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नयूसैदआबाद शहर जे रेलवे स्टेशन सां लाॻापियल रेलवे कॉलोनी में रहंदड़ महबूब मलाह उर्फ बाबू मलाह पुट कासिम मलाह 3 महीना पहिरीं भाणोठ भरिसां हाला जे ॻोठाणे कादरबख्श मलाह जे कुंवारी न्याणी मुस्मात सतारा मलाह सां प्यार जो परणो कयो हो, जंहिं तां नयूसैदआबाद ऐं भाणोठ जे मलाह बिरादरी विच में तकरार हलंदड़ आहे। जॾहिं त अॼु सुबुह सवेर भाणोठ जे रहवासी ऐं प्यार जो परणो कयल मुस्मात सतारा मलाह जे वालिद कादरबख्श मलाह ऐं संदन अज़ीज़नि औरतुनि खे साण करे महबूब मलाह उर्फ बाबू मलाह जे वालिद कासिम मलाह जे घर ते काह करे ज़बरदस्ती घर में दाख़िल थी पंहिंजे छोकिरी मुस्मात सतारा मलाह खे पाण सां गॾु वठी वञण लाइ ॻोल्हा कई, जेका घर में मौजूदु न हुजण तां मच्छर जी कासिम मलाह जे पोड़ी ज़ाल मुस्मात बच्चल मलाह समेत औरतुनि ऐं ॿारनि खे सख़्त मारकुट करे घर जे हिकु कमरे अंदरि बंदि करे ॿिए कमरे अंदरि घिड़ी उते पयल पेतियुनि जा ताला तोड़े पेतियुनि अंदरि ताज़ो ई पंहिंजे प्लाट विकिरो करे छॾण जी रक़म 8 लख रुपया रोक ऐं 5 तोला सोना ज़ेवर फुर करे फ़रार थी विया। घर जे कमरे अंदरि बंदि कयल औरतुनि ऐं ॿारनि जे रड़ियुनि ते पाड़े वारनि खेनि कमरे मां ॿाहिरि कढियो, जंहिं बाद नयूसैदआबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां मीडिया जे साम्हूं दाहूं कंदे कासिम मलाह धुर जे औरतुनि मीडिया खे दाहियो त वाक़े दौरान फ़ोन ज़रिए पुलिस खे इतला कयो वियो, पर पुलिस वाक़े दौरान न पहुती। नतीजे में जवाबदार धुर वॾी आसानी सां भाणोठ तरफ़ फ़रार थी विया।